ॼाराम गिदूमल 30 जून 1857 ईस्वीअ धारे सिंध जे पुखे में आयल उहो इंसानु हो जंहिं लाइ अज़ीम या महान जो लफ़्ज़ बि नंढो लॻे थो। सिंधी ॿोली सिंध जे मिसकीन मारूड़नि तोड़े उन जे सभिनी लोकनि लाइ ख़िदमतनि जा दास्तान बयानु करण लाइ मुंहिंजे कलम में एतिरी सघ किथे आहे। ॼाराम गिदूमल जो ॾाॾो मुंशी मेंगराज चांदका परगिणे में कलोड़नि जी गवर्नर जनरल शाह बहारे वटि मीर मुंशी थियो हो। शाह बहारो जंहिंखे तारीख़ उन फ़ातिह जनरल तौरु यादि करे थी जंहिंखे कंहिं बि जंग में शिकस्त न आई हुई। शाह बहारे जी निस्बत सां अॻिते हली ही ख़ानदान पाण खे शहाणी चवणु लॻो। ॼाराम जंहिंखे राशिदी बंगाल जे राजा राम मोहन राय सां मुशहबत ॾिनी आहे। राजा मोहन राय उन्हनि अज़ीम बंगालियुनि मां हिकु हो जिन बंगाली क़ौम में शऊरी इल्मी ऐं तालीमी तहरीक सां एॾी त वॾी तब्दीली आंदी जो सॼे हिंदुस्तान में उहा चवणी मशहूरु थी त हिंदुस्तान जूं ॿियूं क़ौमूं जेका ॻाल्हि अॼु सोचींदियूं आहिनि बंगाली उहा ॻाल्हि हिकु ॾींहुं अॻु सोचींदा आहिनि। बेशक बंगाली समूरे हिंदुस्तान खां हिकु सदी अॻिते हुआ, ग़ुलाम बि त हिकु सदी अॻु थिया हुआ। ॼाराम जंहिं मकतब में पहिरियों सबक़ु पढ़णु वियो फ़ारसी पढ़ाईंदड़ उस्ताद अख़ो नूर मोहम्मद जो मकतब हो जंहिं में हू 10 सालनि जी ॼमार में फ़ारसीअ ते दस्तरस हासिल करे शेर सुखन जो आशिक़ थी पियो ऐं पोइ हाफ़िज़ शेराज़ीअ जे ग़ज़ल जे दराज़े घेसूअ में सॼी हयाती फाथल रहियो। हिन बम्बईअ मां मैट्रिक ऐं LLB ताईं पढ़ी पंहिंजे अमली ज़िंदगी जी शुरूआति सेकेंड क्लार्क खां कई ऐं पोइ सॼे हिंदुस्तान जे उन्हनि चंद जजनि में शामिलु थियो जिन खे स्मॉल कोर्ट जो जज मुक़ररु थियो। बतौर जज हर हंधि हिन जे इंसाफ़ जी साख क़ाइमु थी वई पर 3 केस तमामु घणो मशहूरु थिया। पहिरियों केस मेवलदास जो हो जेको शिकारपुर जो वॾो हिंदू सेठ हो। कंहिं वक़्तु अची शैतान पासो ॾिनसि हिकु औरत सां ज़्यादती करे वेठो। केस ॼाराम वटि आयो। शिकारपुर जे हिंदुनि खे पक हुई त हिंदू बिरादरीअ खे बदनामीअ खां बचाइण लाइ हू ज़रूरु कुझु रिआयत ॾींदो पर ॼाराम सख़्तोरीअ सां 7 साल टीप ॾेई छॾियसि। ॿियो केस हज़ूरी दरवेश जो हो जंहिं कंहिं माण्हूअ खे क़त्ल करे अदालत में बयानु ॾिनो त मूंखे राति जो ख़्वाब में नज़ूल थियो हो त उन शख़्स खे क़त्ल करे। केस ॼाराम वटि आयो ऐं जनम टीप ॾेई छॾियईं। फ़ैसिले में लिखियईं त सिंध में एतिरा दरवेश आहिनि जो हर कंहिंखे ईअं क़त्ल जी इजाज़त ॾिजे त हिते आदम नाले जी का शइ न बचनि। टियों ग़ैर मामूली केस जंहिं सबबु सॼे हिंदुस्तान में मशहूरी मिली उहो अहमदाबाद गुजरात में मस्जिद जे प्लाट जो केतिरनि वरहनि खां हलंदड़ केस हो। जॾहिं ॼाराम डिस्ट्रिक्ट जज मुक़ररु थी आयो त हिन उहो मुक़दमो लाॻीतो 12 ॾींहं हलायो ऐं फ़ैसिलो मस्जिद जे हक़ में ॾेई ज़मीन उनखे वापसि करण जो हुकुम ॾिनो ऐं फ़ैसिले जे हुकुम खे घणे अरसे ताईं रहण लाइ कागज़ ते न पर कपिड़े ते लिखियईं। उहो ई सबबु हो जो जॾहिं हिंदुस्तान जो मक़रूर वाइसराय लॉर्ड कर्ज़न ॼाराम सां मिलियो त खेसि मुबारक ॾींदे चयाईं त फ़ाज़िल जज असांखे अव्हांजे लियाक़तनि जी ख़बर आहे पर इहा त रुॻो ॼाराम जी शख़्सियत जी नंढड़ी झलक आहे। उनजो अहम कारनामो त समाजी ऐं तालीमी ख़िदमतनि वारो आहे। 1881 ईस्वीअ धारे 3 महीना मोकल वठी सिंध जी कुंड कुड़छ घुमी ॾिठी ऐं मोटी वञी शाह लतीफ़ कलंदर शहबाज़ ऐं उॾेरे लाल ते किताबु लिखियो जेको टिनी हस्तियुनि ते लिखियल इब्तिदाई ऐं अहम कमु आहे। हिन सिंध जे दानिशवरनि सां गॾिजी सिंध सभा जो बुनियादु रखियो ऐं उन पारां हिकु अंग्रेज़ी अख़बार सिंध टाइम्स जारी कई जंहिंजो एडिटर साधू हीरानंद हो
जंहिंजी जवानीअ जे विछोड़े ॼाराम खे झुरे विधो ऐं हिन हीरानंद जी शख़्सियत ते द हिस्ट्री ऑफ हम्बल सोयल सां अंग्रेज़ीअ में किताबु लिखियो। सिंध पंहिंजे ॿिनि बहादुर मुहिब वतन महिनती ऐं पंहिंजी मिटीअ जी मोहबत में ॻोहियल पुटनि जेके जवानीअ में गुज़ारे विया खे कॾहिं बि विसारे न सघंदी। हिकु साधू हीरानंद ऐं ॿियो रईस ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी, उन्हनि जे हूंदे शायदि सिंध जी तारीख़ ऐं उन जा नसीब कुझु बहितर ऐं घणो कुझु मुख़्तलिफ़ हुजनि हा। सिंध सभा जंहिंमें हसन अली आफंदी बि मेंबर हो, हिकु इजलास में उहो फ़ैसिलो थियो त लाॾनि खे मान पत्र इज़त भरियो ख़त ॾिजे जीअं हिंदुस्तान जे ॿियनि परॻणनि खेसि ॾिना आहिनि ऐं उहो मान पत्र खेसि सिंधी ऐं अंग्रेज़ीअ में ॾिजे। पर ख़ान बहादुर हसन अली आफंदी उन जी मुखालफ़त कंदे चयो त उन जी का बि ज़रूरत नाहे, जंहिं ते नौजवान ॼाराम जज़्बाती ॼमार सबबि कुझु हज़म न थियण जहिड़ा अगरा लफ़्ज़ ॻाल्हाया, जंहिं ते हसन अली आफंदी नाराज़ थी इजलास मां हलियो वियो ऐं वञी अलीगढ़ वारी मोहम्मदन एसोसिएशन जो हिसो बणियो ऐं सिंध मदरसुल इस्लाम क़ाइमु कयईं। जंहिं अॻिते हली मुस्लिम लीग जी फ़िरक़े वारानियत वारे लाड़े खे हथी ॾिनी। ॼाराम खे सॼी ज़िंदगी उन जो अफ़सोस रहियो ऐं बकौल संदसि सवाइ निगार जे त हूअ सॼी उमिरि दुहिराईंदो हो त ज़बान मां लफ़्ज़ संभाले कढणु घुरिजनि। ख़ैर, लाॾनि खे त सिंध मां हज़ारे सयनि सां मान पत्र उमाणियो वियो, पर सिंध जा ॿ उन मामले ते अहिड़ो अटकिया जो सिंध सॼनि जे सदमे में अची वई ऐं फ़िरक़े वारनि हथां निहोड़जी अञा ताईं सुख नथी सम्झे। ॼाराम ॾिठो त सिंध तालीम जे मैदान में हिंदुस्तान जे सभिनी परॻणनि खां घणो पोइते हुई। उन ज़माने में बम्बईअ जे सफ़र में 2-3 महीना लॻी वेंदा हुआ ऐं समूरा इदारा बम्बई में हुआ। हिन पंहिंजे भाउ मीठाराम खे तयारु कयो ऐं तालीमी मैदान में पाण बि ख़र्च करे ऐं ॿियनि आसूदनि ऐं नेकीअ में हथ वंडाइण खां मदद वठी। ईअं संदसि कोशिशनि सां कराचीअ जो DG कॉलेज, मेठाराम हॉस्टल ऐं सेवागंज हॉस्टल जुड़ी रास थिया ऐं हैदराबाद में नेशनल कॉलेज बि ठही पियो। हा, हैदराबाद जो उहो नेशनल कॉलेज जेको पोइ कारी मोरी कॉलेज जे नाले सां ॼातो वियो ऐं कंहिं वक़्त में सिंधियुनि लाइ इलाइक़ा ग़ैर बणिजी वियो। उहे इदारा जिन सिंध जे शऊर, इल्म ऐं तहज़ीब जी पालना कई ऐं नए दौर जी सचाइनि ऐं हक़ीक़तनि खां मखामियल करणु सेखारियो, जिन ग़ुलामीअ में आज़ादीअ जा आदाब सेखारिया ऐं सिंध खे बरसग़ीर जे रियासतनि में अहम हैसियत ॾियारी। उहे इदारा जिन अयाज़ कीरत बाबाणी, ग़ोबंद माली, अयाज़ कादरी ऐं उमर दाऊद पोटे, नूरुद्दीन सरकी ऐं जमाल अबड़े जहिड़ो पढ़ियल कढ़ियल क़ौम जी भलाईअ में पंहिंजो भलो सम्झंदड़ ऐं पंहिंजी ॿोली, वतन ऐं तहज़ीब सां इश्क़ जी हद ताईं प्यारु कंदड़ नसुल ॾिनो। ऐं अॼु उभरी सबरी ऐं नाले में निहाल ई सही, पर जेका रोशनी ऐं जेको शऊर नज़र अचे थो उहो उन्हनि बाज़मीर ऐं मुहिब वतन अदीबनि जी कोशिश ऐं महिनत जो नतीजो आहे। उहा सॼे दीन उन फ़क़ीर मंश इंसान जी आहे जेको पंहिंजे दोस्तनि खे चवंदो हो अचो त ॻणियूं त कंहिंजे कपिड़नि खे घणियूं चतियूं लॻल आहिनि। उहो करोड़पति ख़ानदान जो फ़र्द जेको निहायत सादा ऐं सफ़ेद कपिड़ा पाईंदो हो ऐं हथनि ते पंहिंजे घरां सिबराईंदो हो त जीअं उन्हनि पैसनि मां कंहिं ग़रीब जी मदद थी सघे, जंहिंजी ख़िदमत बि उन नदीअ वांगुरु हुई जेका बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे जितां बि गुज़रंदी आहे, ख़ुशहाली ऐं सरसब्ज़ीअ जा भाकुरनि जहिड़ा मैदान छॾे वेंदी आहे। जंहिं वटि नेकीअ जो पंहिंजो अनोखो तसव्वुर हो त दफ़्तर जो कमु रुखी मानीअ वांगुरु आहे। दफ़्तर जे कम सां गॾु जेकॾहिं क़ौमी कमु बि कयो त ॼण रुखी मानी खाइण लाइ ॿोड़ भाॼी में ग़रीबनि जी मदद ऐं बचत जो शऊर पैदा करण लाइ ग़रीबड़ी बैंक क़ाइमु कई। शादीअ में ममाते जी पूरत लाइ प्रोवेंडेंट ऐं मौत फंड क़ाइमु कयो। हिन पंहिंजी नौकरीअ जे मुदत पूरी करण खां 7 साल पहिरीं पंहिंजे भाउ मीठाराम
धर्माऊ ट्रस्ट रजिस्टर्ड करायो। उन जो मुहाग कुझु हिन रीति लिखियनि: आऊं ग़ुलामनि जो ग़ुलाम ॾियाराम गुदूमल, उमिरि 53 साल, रहंदड़ हैदराबाद सिंध, पंहिंजी ज़िंदगी ऐं ज़िंदगीअ जी कमाई, मोड़ी ऐं वरसे में आयल पूंजीअ खे अमानत ॼाणे ऐं पंहिंजी हयातीअ ते को भरवसो न सम्झंदे पंहिंजी समूरी मिल्कियत खे ख़ैराती ट्रस्ट पधिरो कयां थो। किरोड़े रुपयनि जी मिल्कियत खां रुॻो 2 शयूं आजियूं हुयूं: संस घर ऐं महवार मिलंदड़ पेंशन। ट्रस्ट जे मोल मतन में ॼाणाए थो त इल्मु आम थिए, दुखी इंसानियत जी मलम पटी थिए, ख़िदमत ख़ल्क़ जे इदारनि ऐं उतारनि जी संभाल थिए, इल्मी कहक ऐं सहायता जे ॾस में इमदाद जो हथ डिघेरियो वञे ऐं ख़िदमत कंदड़ इदारनि जी दिलि खोले मदद कई। 1906 में सिंध जे नामवर अदीब, शाइर ऐं मुतरजम मिर्ज़ा कलीच बेग खे लिखियाईं त आउं पंहिंजी फ़ुर्सत जो वक़्तु सजाए कम में लॻाइण जी कोशिशि कंदो आहियां, पर तूं सभिनी खां गो खटियो। शल तूं पंहिंजे ऐं पंहिंजे देश लाइ घणो जी, पर जेकॾहिं तूं मूंखां अॻु वएं त आउं तुंहिंजी महिनत जो फल जहान आॾो रखंदुसि। घोड़े जो ॾियाराम खे धणी दर अॻु सॾु थियो, पर पोइ बि हू पंहिंजो वाइदो निभाए 1.5 लख खां वधीक रक़म मिर्ज़ा कलीच बेग जे किताबनि जी छपाईअ ते ख़र्च कयो। शायदि हिन दौर जे माश, मोबाइल फ़ोन ऐं मज़हब जे धुंध में लपटियल सिंध खे उहा सुध ई न हुजे त ख़ुशहाल, पढ़ियल कढ़ियल, रोशन ख़्याल ऐं ख़ुदार नई सिंध, जंहिंजा सियासी मैदान में ख़्वाब साईं GM सैयद, रईस ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी, कामरेड हैदर जतोई ॾिठा हुआ। पर उन्हनि खां घणो अॻे, बल्कि उन ॾीए मंझां ॿारियल ॾीओ हो जेको ॾियाराम गिदूमल समाजी ख़िदमत, शख़्सी अख़लाक़, किरदार ऐं क़ुर्बानी ज़रिए ॿारियो। अॼोकी सिंध ते बि कंहिं न कंहिं रूप में उन ॾीए जी रोशनीअ जो अक्स नज़र अचे थो। उन दौर जे सिंध एतिरी सादी त न हुई जो ॾियाराम गिदूमल जो वॾो मुजस्मो सिंध हाई कोर्ट जे मरकज़ी दरवाज़े लॻ रखी छॾियो हो, जेको विरहाङे खां पोइ हाई कोर्ट जे लाइब्रेरीअ ॾांहुं मुंतक़िल कयो हो। हिकु ॾींहुं जॾहिं महात्मा गांधी, अबुल कलाम आज़ाद ऐं सरला देवी साणुसि मिलण आया त हुन खेनि लिखी मोकिलियो त गोशा नशीनी ऐं ख़ामोशीअ जो रोज़ो रखियो अथमि, जे अमी उन में मदद ॾियो त बहितर, पर जे हुकुम करियो त रोज़ो भञा। महात्मा गांधी आशीर्वाद ॾेई हलियो वियो। ईअं हू न कंहिंखे ॾिसंदो हो, न कुझु ॻाल्हाईंदो हो, रुॻो ख़ामोशी सां वेही पाण सां रूह रिहान कंदो हो। उन सांत में ई हूअ 7 दिसंबर 1927 ईस्वीअ ते 2 पहरनि जो हिन ॾुख सां भरियल दुनिया खे छॾे वञी पिनीअ जे पार पहुतो। मरण खां कुझु वक़्तु अॻु हिकु दोस्त खे लिखियाईं त अंदरि में ॾाढो आंध ऐं आराम अथमि। पालणहार जो नालो वठण में मशग़ूल आहियां, निंड में बि संदसि नालो चपनि ते आहे।